मिठल को बेचारो हार सी भी आया जुल पर करी छा ये तो जिंदगी बर्बाद करे छॾींदो राबेल जी बालाज खान। चाचे मिठल जीती है के सोरी कैद के वाहे बालाज खान या गाल मंठार के कौन थी बने सरदार बालाज खान के छो त बड़ाई न्याणी ते जुल्म न करे। मेरा मोर न मटिया ही अबाणन जा आहिनि बालाज खान तुंहिंजा पट पाया न त मयारी थिया न पंहिंजनि जी। अरंग बालाज जे मौत लाइ शेर दिल हर वक्त तैयार आ पर इहो बालाज एतिरो सोलो असांजे हथ कोन चढ़ंदो। वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू आहे ज़बरदस्त अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल तक क्लिक कयो ऐं वीडियो खे मुकमल ॾिसंदा कयो ताकि तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अचे। दोस्तों हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। तव्हां दोस्तनि ॿारनि खे इंतज़ारु कोन था करायूं। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त राबेल जा मिट जेको आहे मायूस थी चुका आहिनि, ॾुखारा थी चुका आहिनि। दोस्तों मिठल त कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे क़ाबिल न रहियो ऐं मिठल खे जॾहिं इहे मायारूं मिलनि थियूं त तूं जेकर राबेल खे ॿाहिरि न कढियां ॿकरियुनि जे बहाने, न ई हुनखे बालाज खान ॾिसियां, न ई हुन ते आशिक़ थियां, न ई जेको आहे त हुनखे तड़पायां ऐं तव्हां जेको आहे त अॼु मुसीबत में हुजो आहे। त मिठल खे उहा उमेद जागी पई जे काश मूंखे जेको हिकु पुटु हुजे हा त मां जेको आहे त राबेल खे एॾी खुली आज़ादी न ॾियां ऐं अहिड़ा ॾींहं ॾिसणा न पवंदा। पर हू पंहिंजी ग़लतीअ ते जेको आहे पछताए हिन महिल ज़रूरु रहियो आहे दोस्तों ऐं जेको आहे त पंहिंजनि सां अखियूं अखियुनि में मिलाए ॻाल्हाए नथो सघे दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मंठार दोस्तों बालाज खान सां बग़ावत करण ते जेको आहे त लही आयो आहे दोस्तों। ऐं हुन मुंशी मखणे खे चयो आहे त जॾहिं हू चाचे मिठल जी धीउ राबेल खे अवका करे पाण वटि खणी आयो आहे ऐं हू हुन सां राज़ी नथी थिए, हू हुनखे नथी चाहे त ज़ोर जी मेहंदी बालाज खान खे लाइण जेको आहे त हक़ु नथो थिए। इन जे करे बालाज खान खे सम्झाए त हू जेको आहे त राबेल खे आज़ादु करे, न त ही मंठार ख़ुदि जेको आहे त हुन सां बग़ावत ते लहंदो ऐं हुन सां बग़ावत कंदो, छो त बालाज खान जा कयल ज़ुल्म हाणे मूंखां बर्दाश्त नथा थियनि। दोस्तों मक़सद जी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मंठार बि जेको आहे त बाग़ी थी चुको आहे ऐं तमामु जल्दी जेको आहे त मंठार जेको आहे त बालाज खान सां अखियूं अखियुनि में मिलाए ॻाल्हाईंदो ऐं जेको आहे त बालाज खान सां बग़ावत कंदो। ॿिए पासे दोस्तों मां तव्हांखे ॾसींदो हलां त बालाज खान जे जेको सिर जा ॻोरा त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हुन जा साथी जेके मंठार न पर जेको आहे त सिकंदर खान वारा अलॻि ऐं शेरदिल वारा अलॻि आहिनि दोस्तों। छो त बालाज खान जेको आहे त चइनि पासनि खां जेको आहे त वकोड़जी चुको आहे ऐं जॾहिं बालाज खान जेको आहे त पापनगरी जेका पंहिंजी क़ाइमु कई वेठो आहे त इहे तमामु जल्दी जेको आहे त शेरदिल ई ड्राइव पट कंदो दोस्तों। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शेरदिल खे ख़बर पए त राबेल आहे किथे बालाज खान वटि दोस्तों। उमेद आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदा त कंहिं न्यू वीडियो सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।